जी नाज़रीन, आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त हिकु हफ़्तो पहिरियां घोसपुर ऐं दुरानी मर थाणे जी हद मां अगवा थियल ज़ाहिद मीराणी, अब्बास मीराणी, हामिद मीराणी खे हिन वक़्त ताईं ज़िले कशमोर कंदकोट जी पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे, जॾहिं त सिंध मलाह फोरम तरफ़ां मुग़विन जी बाज़ियाबी लाइ हिकु गंजाणी कोठाई वई, जंहिंमें इहो तय कयो वियो आहे त सुभाणे कंदकोट शिकारपुर इंड साहिब हिते मुग़विन जी बाज़ियाबी जे लाइ धरणो हयो वेंदो। गंजाणी में वधीक इहो तय कयो वियो त धरणो ओसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं पुलिस टिनी मुग़विन खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब नथी कराए। जी नाज़रीन, असां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त घोसपुर ऐं दुरानी मर थाणनि जी हद मां हिकु हफ़्तो पहिरियां अगवा थियल मीराणी बिरादरी जा 3 नौजवान बाज़ियाब न थी सघिया आहिनि, जॾहिं त सिंध मलाह फोरम तरफ़ां सुभाणे इंड साहिब हिते धरणे जो ऐलान कयो आहे। हर वक़्तु अपडेट रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।